रज़ा पे थी न थोड़ा रज़ा पे थी न थोड़ा अज़ा खे छा करे सगदे अड़े इंसान ओडीना खुदा खे छा करे सगदे ककर मुझे बिछू खेरे ककर मुझे बिछू खेरे तखेरे तो सगे कादिर कच्छा एड़ी बला पुछड़ी उन बला खे छा करे सगंदे रुगो ॾिस पाण खे बीठो रुगो ॾिस पाण खे बीठो करे खां पोइ पक नाहे दवा थी बेअसर अज़मी उन दवा खे छा करे सगंदे सभई पढ़ायो इश्क़ मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। आवाज़ जेके हिते वेठा आयो इन्हनि जो बि न आयो जेके रोडनि ते खामखा बीठा आहिनि जेके हेॾे कुझु वेठा आहिनि इहे बरई महिरबानी करे अंदरि अचो त जीअं असांजी सिंध जी मशहूरु नातो ख़ान आया इन जी बि दिलि वरे न त इहो चवंदो साईं अञा पढ़ो साईं अञा पढ़ो त अहिड़े तरीक़े सां जेके रोडनि ते बीठा आहियो जिते जिते वेठा आहियो महिरबानी करे अंदरि अचो पिंडाल में अचो त हीअ मीलाद जो प्रोग्राम भलो थी पहिरियों हम्द बारी ताला शायर फरमाए थो जे रहमत बरकत घुरजे जे रहमत बरकत घुरजे दे ज़िक्र जिगर कर लोली अल्लाह बरकत घुरजे जे रहमत बरकत घुरजे दे ज़िक्र जिगर कर लोली अल्लाह ज़िक्र वारी बोलिया सभई पढ़ीदा जे रहमत बरकत घुरजे जे रहमत बरकत घुरजे दे ज़िक्र जिगर कर लोली अल्लाह अल्लाह आवाज़ न आयो अल्लाह अल्लाह विरद ज़बान ते हरदम रखो विरद ज़बान ते हरदम मालिक जी मिठी हिय बोली अल्लाह जे रहमत बरकत घुरजे जे रहमत बरकत घुरजे दे ज़िक्र जिगर कर लोली अल्लाह।